अपडेट कयो मूंखे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो। ख़बर वासा शेयर कंदासीं। वज़ीर आज़म के मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। अपडेट कंदासीं। वज़ीर आज़म सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सर्विसेज चीफ्स बि गॾु मौजूद हुआ। वज़ीर आज़म के ओभर सरहद ते भारत जे ॼारहाणे ऐं चिड़ ॾियारींदड़ क़दमनि खां आगाह कयो वियो। पूरी क़ौम पंहिंजे बहादुर फ़ौज सां गॾु बीठी आहे, इहो चवणु आहे वज़ीर आज़म जो। क़ौमी क़यादत वतन अज़ीज़ जे दिफ़ा जो अज़्म वर्जायो। वज़ीर आज़म ऑफिस जो इहो चवणु आहे। वज़ीर आज़म इदारे जी पेशेवरानी महारत ऐं स्ट्रेटेजिक कारकर्दगी जी साराह कई आहे। वज़ीर आज़म इदारे जे क़ौमी मफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति फ़ैसिलनि में किरदार जी वाखाण कई। अपडेट कंदासीं। अहम ख़बर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो। वज़ीर आज़म के मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। अपडेट कंदासीं। वज़ीर आज़म सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सर्विसेज चीफ्स बि गॾु मौजूद हुआ। वज़ीर आज़म के ओभर सरहद ते भारत जे ॼारहाणे ऐं चिड़ ॾियारींदड़ क़दमनि खां आगाह कयो वियो।